बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिहिल करीम व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमाइन। इमामुल आरिफीन हज़रत पीर सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी क़ुद्दिस सिरहुल अज़ीज़ जी मलफूज़ा शरीफ सग़ीर सोबतनामे में ख़लीफ़े मोहम्मद हुसैन मैसर रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो नुक़्तो बयान कयो आहे त हिकु वक़्तु हज़रत पीर दस्तगीर क़ुद्दिसुल्लाह सिरहु जन मूंखे फ़रमायो त एदा मोहम्मद हुसैन फ़क़ीर दानिशमंद ऐं सूफ़ी कंहिंखे चवंदा आहिनि ऐं दरवेश ज़ाहिद ऐं आरिफ़ केरु आहे। मूं अर्ज़ु कयो त हज़रत अव्हां सम्झायो जो कुल अकुल अव्हां जी ज़ात मुबारक आहे। हिन बंदे ते महिरबानी फ़रमाए कुझु सम्झायो। फ़रमायूं त फ़क़ीर में 4 हर्फ़ आहिनि, फ़ा क़ाफ़ या ऐं रा। फ़ा मां मुराद फ़ाका कढणु, क़ाफ़ मां मुराद क़याम शब राति जो जाॻणु ऐं ॾींहं जो इबादत करणु मुराद आहे ऐं या मां मुराद हर हिक में यकीन करणु ऐं रा मां मुराद आहे त ख़ुदावंद करीम जी रहमत में उमेदवार हुजणु घुरिजे। दानिशमंद में 7 हर्फ़ आहिनि, दाल अलिफ़ नून शीन मीम नून दाल। दाल माना दुनिया के 3 तलाक़ूं ॾे, अलिफ़ माना आख़िरत खे तलबे, नून माना नसीहत चवंदड़ हुजे, शीन माना शरीयत मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ कोशिश करे, मीम माना मिस्कीन थी ज़िंदगी गुज़ारे, नून माना निशिस्त बर्ख़ास्त ताल्लुक़ अल्लाह ताला खां सवाइ कंहिं बि ॿिए सां न रखे ऐं दाल माना दीन जी हिफ़ाज़त करे। सूफ़ी में 4 हर्फ़ आहिनि, स्वाद वाउ फ़ा या। स्वाद माना अंदर जो सादिक हुजे, वाउ माना वफ़ा कंदड़ हुजे कोल जो ऐं फ़ा माना फ़ानी नफ़्स हुजे ऐं या माना यारी मदद अल्लाह ताला खां तलबे। दरवेश में 5 हर्फ़ आहिनि, दाल रा वाउ या शीन। दाल माना दुनिया के तलाक़ दे, रा माना दुनिया जो रंज सहे, वाउ माना वजे हलाल यानी हलाल रोज़ी हासिल करे, या माना यारी मदद अल्लाह ताला खां तलबे, शीन माना शरीयत मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अमल करे। ज़ाहिद में 4 हर्फ़ आहिनि, ज़ा अलिफ़ हा दाल। ज़ा माना ज़ीनत तरक करे छॾे, अलिफ़ माना आख़िरत खे अख्तियार करे, हा माना हवा नफ़्स हवाई नफ़्स यानी नफ़्सानी सदूं फिटी करे ऐं दाल माना दुनिया खे तलाक़ ॾे। आरिफ़ में 4 हर्फ़ आहिनि, ऐन अलिफ़ रा फ़ा। ऐन माना आली हिम्मत हुजे, अलिफ़ माना अल्लाह पाक जी यादि करे ऐं रा माना हर हाल में राज़ी हुजे, फ़ा माना फ़ारिग़ जहान ऐं ख़ल्क़ खां हुजे। ही हुयो संदन जो बयान थियल नुक़्तो ऐं मलफूज़ा शरीफ जो अॼोको दर्स। त दोस्तो अव्हां जी ख़िदमत में गुज़ारिश कजे थी त अव्हां असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदो जीअं अव्हां वटि असांजो हर वीडियो पहुची सघे ऐं दर्स मलफूज़ा शरीफ जे हवाले सां दरगाह शरीफ जो पैगाम असां दुनिया ते पहुचाए सघूं। अल्लाह ताला अव्हां समूरनि जे सलामत रखे। आमीन बिजाहि नबील अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पर तल थई मुजाहिद सारा कलंगी वारा अणखुट आ तारीफ़ तुंहिंजी सही अणखुट आ तारी।